नाज़रीन, कंबर में वधंदड़ बदअमनी ऐं लाक़ानूनियत ख़िलाफ़ यूथ फोरम समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई धाणो वियो आहे ऐं मुज़ाहिरीन पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी करे रहिया आहिनि। असां इन सिलसिले में उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु आहे। हिन कंबर जी पुलिस SSP खे ज़िम्मेवार सम्झूं था ऐं DSP SHO हितां जो ज़िम्मेवार आहिनि जेके बि कंबर में वारदातियूं थियनि थियूं। छो जो हिन हफ़्ते दौरान ताज़ो ई अॻ में जेको आहे गुजर बेकरी वारे खां उन खां जेको आहे सरियाम रोड ते गोलियूं हणी उन खां फुर कई वई। उन खां बाद में ई जेको आहे नौजवान खां उन ई जॻह तां पठान मस्जिद वटां उतां जेको आहे उन खां मोबाइल खसी वई पिस्टल जी ज़ोर ते। बहु हितों जो जेको माहौल हींअर जेको हली रहियो आहे तमामु हिकिड़ो ग़लति क़िस्म जो हली रहियो आहे। जेके बहु सिटी गश्त ते सॼो ॾींहुं हिकिड़ी गश्त कनि था उन्हनि खे सॼी ख़बर हूंदी त माण्हू कहिड़ा आहिनि। ॼणे अहिड़ा अबोज माण्हू घुमंदा था अथनि टे ॼणा हथियारनि सां गॾु, उन्हनि खे ख़बर ई नथी पए, उन्हनि जी नज़र ई नथी पए त कहिड़ो माण्हू किथे थो वञे। महिरबानी करे इहा सूरत हाल जेका आहे उहा ख़तमु कई वञे, हिकिड़ो माहौल सुठो ठाहियो वञे जीअं शहरी पंहिंजे अमन अमान सां ज़िंदगी सुठी गुज़ारे सघनि। जी बदकिस्मती आहे त हिते असां वटि जेको आहे न त जेको बि ॾोह थिए थो त नामालूम माण्हू ख़बर ई नथी पवे त ॾोह वियो काॾे। वरी थिए ईअं थो त वारदात हिकु अधु वारदात में हू जेको आहे न त मोटरसाइकिल रिकवर कराए SP खां वेंदे SHO ताईं सभु गुलनि जा हार पायूं बीठा आहिनि, पैसनि जा हार पायूं बीठा आहिनि। ॾोहारनि जी ख़बर ई कान्हे, ॾोहनि जो सिलसिलो खुटे ई कोन थो। नाज़रीन, तव्हां मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि सिंध सरकार IG सिंध पुलिस खां इहो मुतालबो कयो आहे त कंबर में फ़र्ज़शुनास ईमानदार पुलिस ऑफिसर मुक़ररु कया वञनि त जीअं असां बदअमनी जे अज़ाब खां बची सघूं। कैमरामैन अली अकबर सां गॾु रहीम मंगी, सिंध TV न्यूज़ कंबर।